निगरान वज़ीर आज़म अनवरुल हक काकड़ चयो आहे त मुआशरे में मज़हबी इंतहा पसंदी जी का बि गुंजाइश नाहे। रियासत अक़लियतुनि खे नुक़सान पहुचाईंदड़ जी हिमायत न कंदी। अक़लियती बिरादरी खे तहफ़ुज़ फराहम कयो वेंदो, परॾेही ऐं मुल्की सतह ते कयल वाइदनि खे पूरो कयो वेंदो। कानून जी हुकुमरानी ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। सियासत ऐं कानून खे अलॻि करण जी कोशिश कई वेंदी। पाकिस्तान ज़रई ऐं कुदरती वसीलनि सां मालामाल मुल्क आहे। मुल्की तरक़ी जो बुनियाद रखण जी कोशिश कई वेंदी। निगरान हुकुम जो सब खां वॾो मक़सद साफ़ ऐं शफ़ाफ इलेक्शन कराइण आहे। आइन तहत मुल्क रुगो चूंडियल नुमाइंदा ई हलाए सघनि था। निगरान हुकूमत शफ़ाफ चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन सां भरपूर सहकार कंदी। निगरान वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जा ख़र्च घटाइण जी हिदायत कई आहे। सुद समा वारो निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी। असांखे फातिमा ईअं मिली आहे हिक किनीअ रिलीअ में किननि कपिड़नि में ईअं मिली बसि दर्दीअ सां। हिते गले ते दाग आहिनि पर घणे में घणा आहिनि। बांह ते सॼी कारा रण आहे। माण्हुनि जो आवाज़ जेको गॾियल बुलंद थींदो त हिननि खे जेको आहे कातिलनि खे जेके ज़ालिम आहिनि जेके जाबिर आहिनि उनखे ज़रूरु जेको आहे पंहिंजे कैफ़र किरदार ताईं पहुचणो पवंदो। मुतालबो कंदो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां त हिन ज़ुल्म जो जेको आहे नोटिस वठनि। हिन में घटि में न करण वारा न आहियूं। सो हीअ न्याणी बेपहुच आहे, बेसहारा आहे, हिन जो कोई न आहे। हे ग़रीब आहिनि, उन जे करे असां सभु जेतिरो असां थी सघे थो असां हिन में मालकी कंदासीं ऐं इन्हनि फिरौननि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाईंदा। के पीरानी गादियूं आहिनि उन्हनि जी हवेलियुनि में जेके केतिरियूं न्याणियूं ईअं ॼण त हिकिड़े क़िस्म जूं उहे क़ैद थियल आहिनि, उहे ॼणो त उते विकामियल आहिनि। उन्हनि न्याणियुनि जी बि वारसी करणी पवंदी। JWC जेका आहे उहा हर मज़लूम सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहे थी। हीउ जेको वाक़ियो थियो आहे इहो इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो आहे। JWC पारां निंगरी फातिमा फरड़ो जी खून सां इंसाफ़ लाइ खैरपुर में एहतजाजी मुज़ाहिरो। SSP ऑफिस अॻियां धरणो। निंगरी जी अमड़ ऐं वालिद जी बि धरणे में शिरकत। SSP खैरपुर रुहल खोसे तरफ़ां असद अली शाह जी घरवारी हिना शाह जी ज़मानत रद्द कराइण जो ऐलान। संदसि चवणु आहे त सबूतनि जी बुनियाद ते हिना शाह जी ज़मानत रद्द कराई वेंदी। सुभाणे या सूमर ॾिहाड़े निंगरीअ जी क़बर कुशाई कई वेंदी। पोस्टमार्टम खां पोइ शयूं वाज़िह थी वेंदियूं त निंगरीअ सां छा थियो आहे। जवाबदारनि खे अंजाम ताईं पहुचाइण लाइ समूरियूं सलाहियतूं इस्तेमाल कयूं वेंदियूं। असांखे फातिमा ईअं मिली आहे हिक किनीअ रिलीअ में किननि कपिड़नि में ईअं मिली बसि दर्दीअ सां। हिते गले ते दाग आहिनि पर घणे में घणा आहिनि। बांह ते सॼी कारा रण आहे। चवनि था उते जेके वास पाण में भॻल आहे, इहा बि सच ॻाल्हि आहे। पासे में बि धक आहे। दवाऊं ऐं पीर साहिब ॿिए ॾींहं ते 2 माण्हू मोकिलिया ऐं दवाऊं ऐं हाणे थो चए त मां पैसा मोकिलिया आहिनि। उहे 2 माण्हू पकड़िया वञनि छो त असां ते बुहतान छो थो वञे। मां पंहिंजे न्याणीअ जो सौदो पीर सां कॾहिं कोन कंदुसि। निंगरी फातिमा फरोड़ जी पुरस्कार मौत बाबति केस जी जांच में अॻभराई। क़बर कुशाई लाइ लेटर जारी थियण खां पोइ मेडिकल बोर्ड क़ाइम। निंगरी फातिमा फरोड़ जे वारसनि तरफ़ां पीर असद अली शाह जे पैसनि एवज़ ठाह वारी आछ रद्द। अमर जो चवणु आहे त पीर असद अली शाह पैसनि एवज़ ठाह करण जी आछ कई जेका हिन रद्द कई। वधीक 2 निंगरियूं हवेली में क़ैद हुअण सबबि हिन फातिमा जी बीमार हुअण जो बयानु ॾिनो। वालिद जो चवणु आहे त पीर असद शाह तरफ़ां मोकिलियल रक़म हिननि ताईं न पहुती आहे। लाहौर में जज जी घरवारीअ हथां वैशाणे तशद जो शिकार रिज़वाना जो बयान कलमबंद। संदसि चवणु आहे त जज जी घरवारी मथसि ॾंडनि ऐं लोही सीखनि सां तशदद कंदी रही आहे। खेसि वारनि मां झले मथो भित सां हयो वेंदो हो। खेसि केतिरनि ई ॾींहनि ताईं कमरे में बंदि करे बुखियो रखियो वेंदो हो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां नेब तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी 28 अगस्त ताईं मुलतवी। जस्टिस मंसूर अली शाह तरफ़ां ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ण जी तजवीज़। चीफ जस्टिस मता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त नथो लॻे त 2023 ईस्वी जी कानून साज़ी खां पोइ नेब तरमीमनि जो जाइज़ो वठी सघिजे थो। जेकॾहिं नेब तरमीमनि बाबति केस जो फ़ैसिलो न ॿुधाए वियो त शर्म जोगी ॻाल्हि हूंदी।
सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में गिरफ़्तार 3 मददगार 6 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस केस में नामज़द मुख्य जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी। वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर खे वज़ीर आला हाउस आमद ते गार्ड ऑफ ऑनर पेश। संदसि चवणु आहे त अदम बर्दाश्त ऐं पुरतशद्दुद इंतिहा पसंदी इस्लामी उसूलनि ख़िलाफ़ आहे। जुनावाला जहिड़नि वाक़िअनि सां समाज ऐं मुल्क जी बदनामी थींदी आहे। अली मर्दान डोमकी बलोचिस्तान जो निगरान वॾो वज़ीर थी वियो। पार्लियामानी कमेटी में अली मर्दान डोमकी खे वॾो वज़ीर बणाइण ते इतफ़ाक़। बलोचिस्तान जे गवर्नर अली मर्दान डोमकी खे वॾो वज़ीर बणाइण जी समरी ते सही करे छॾी। डेरा मुराद जमाली वेझो करंट लॻण सबबि ज़ाल मुड़िस ऐं संदनि 2 पुटनि समेत 5 ॼणा फ़ौत। फ़ौतनि में 60 वरनि जो पीउ सन बि शामिल। इलाइक़े में सोग। जाम नवाज़ अली भरसां नौजवान वापारी फुर दौरान मज़ाहमत ते बेदर्दी सां क़त्ल। हथियारबंदनि नऊं आबाद वासी 35 वरनि जे अख्तर महर खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। कोट गुलाम मोहम्मद में ख़ासकेली बिरादरी पारां पुलिस जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻुवाणनि जो चवणु आहे त पुलिस बेगुनाह चईन पोरियतनि खे गिरफ़्तार करे मर्णी करे छॾियो आहे। पुलिस तशद्दुद में ज़ख़्मी नौजवाननि जो NC खां सवाइ सरकारी अस्पताल में इलाज न पियो कयो वञे। मांझनि में मुड़िस एवज़ संदसि ॻोरहारी ज़ाल जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ रैली ऐं धरणो। जसकुम अॻुवान डॉक्टर नियाज़ कालानी समेत मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि जे अॻुवान जी शिरकत। अॻुवाननि जो चवणु आहे त पुलिस मुड़िस एवज़ संदसि ॻोरहारी ज़ाल खे गिरफ़्तार करे वॾो ज़ुल्म कयो आहे। 15 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस ॻोरहारी औरत खे आज़ादु करण लाइ तयारु न आहे। ठटे जे कोहिस्तानी इलाइक़नि में ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ जमपीर खां मकली ताईं एहतिजाजी मार्च। सवी ॻोठाणनि जो DC ऑफिस अॻियां धरणो। अॻुवाणनि जो चवणु आहे त कोहिस्तान में ज़मीनुनि जी वाला जो सिलसिलो अञा बंदि न थी सघियो आहे। 62 माण्हू ॻोठाणनि जी ज़मीन ते कब्ज़ा करे रहिया आहिनि। गढ़ी हसन में आबादगारनि पारां ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻुवाणनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि सारियालो फ़सुलु सुकी तबाह थी रहियो आहे। गढ़ी हसन इंडस्ट्री में पाणी छोड़ करे खोट ख़तमु कई वञे। मलीर जे इलाइक़े गडाप में पुलिस ऐं रेंजर्स जी कार्रवाई। इंतिहाई बुरबल 2 दहशतगर्द गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त गिरफ़्तार दहशतगर्दनि में फरमानुल्लाह ऐं दाऊद शामिल आहिनि। जवाबदारनि वटां दस्ती बम ऐं हथियार हथ कया विया आहिनि। दहशतगर्द कराची ऐं बाजोड़ में दहशतगर्दी जी वारदातुनि में मुलविस हुआ। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप में पाक भारत मैच लाइ जुनून उरूज ते पहुची वियो। महादंगल लाइ ऑनलाइन महांगियूं टिकेटूं पहिरीं ॾींहुं विकिरो।